जय झूलेलाल। सिंधु कल्चरल अलायंस फोरम जो आयोजन सिंधी भाषा में वास्तु मोटिवेशन संपन्न थियो। त ख़बर बिलासपुर में आहे त नगर जी सामाजिक संस्था सिंधु कल्चरल अलायंस फोरम द्वारा विगत ॾींहनि में प्रदेश में पहली बार सिंधी भाषा में वास्तु मोटिवेशन जो कार्यक्रम संपन्न थियो। पूज्य पंचायत भवन सिंधी कॉलोनी में आयोजित उक्त कार्यक्रम में मध्य प्रदेश जा प्रख्यात वास्तु मिस्त्री अनिल आसवानी पंहिंजे अनेक तरीक़नि सां श्रोता ॼणनि खे वास्तु जे अत्यंत ही सरल तरीक़े सां वास्तु शास्त्र जा टिप्स ॾिना। उन्हनि चयो त वर्तमान में वास्तु असांजे जीवन में हिकु विशेष स्थान ठाहे चुकियो आहे। इहो ई कारण आहे त वर्तमान में अनेक मकान व्यावसायिक संस्थान जे अलावा पंहिंजे शरीर में नकारात्मक सोच वारी ऊर्जा खे कीअं रोकियो वञे, मांगलिक कार्जनि जे अवरोध, आर्थिक परेशानियों, समस्याउनि जो समाधान आदि अनेक ज्ञानवर्धक ॻाल्हियूं ॿुधायनि। उन्हनि पंहिंजे व्याख्यान में ॿुधायनि ऐं वीडियो क्लिपिन जे द्वारा वास्तु जे महत्व खे ॾेखारियो वियो। हिन कार्यक्रम जा मुख्य अतिथि पूज्य सिंधी सेंट्रल पंचायत जा अध्यक्ष श्री PN बजाज ऐं कार्यक्रम जी अध्यक्षता भारतीय सिंधु सभा जी राष्ट्रीय महामंत्री श्रीमती विनीता भावनानी कयो ऐं मंचस्थ बंसीलाल पंजवानी, हरीश भागवानी, किशोर गेमनानी जो समितीअ जे अध्यक्ष डॉक्टर हेमंत कलवानी ऐं वार्ड पंचायतनि जे अध्यक्ष द्वारा महेश पमनानी, रामचंद्र प्रेमानी, सुरेश जीवनानी, रामचंद्र नागवानी, गोपी ठारवानी, मनोहर लाल चिमनानी ऐं धनराज आहूजा ऐं अन्य अध्यक्षगण भी शामिल थिया ऐं उन्हनि द्वारा समितीअ जे अन्य सदस्यनि भी अतिथियुनि जो पुष्पहार, शाल, श्रीफल ॾेई करे सम्मान कयो ऐं धन गुरु नानक दरबार जा प्रमुख भाई साहब मूलचंद नारवानी जो अविस्मरणीय सेवा कार्जनि लाइ भी सम्मानित कयो वियो। संस्था जा प्रवक्ता जगदीश जग्यासी ॿुधायनि त समिति द्वारा समय समय ते समाज जे हित लाइ सामाजिक ऐं रचनात्मक कार्यक्रम कया वेंदा। मंच संचालन समितीअ जे संरक्षक डॉक्टर रमेश कलवानी कयो। हिन कार्यक्रम खे सफल ठाहिण में नानक पंजवानी, प्रकाश जग्यासी, टेकचंद वाधवानी, अशोक हिंदूजा, नरेंद्र नागदेव, सतीश लाल, राजकुमार ठारवानी, सतीश लाल चंदानी, रमेश मेहर चंदानी, श्रीचंद दयालानी, राम सुखीजा, विजय दुसेजा, अमर पमनानी, नंदलाल लाहौरानी ऐं अन्य सदस्यनि जो सहयोग रहियो। बिलासपुर जी हिन ख़बर खे लाइक कयो, शेयर कयो, असांजे चैनल सां जुड़ियल हुजो, असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। जय झूलेलाल।